सुजावल में सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ज़िले में ऑफिसनि जी मुकमल तालाबंदी करे एहतजाज कयो वियो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कई था शब्बीर समूह खां। शब्बीर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध एम्प्लॉय अलायंस जे सॾ ते अॼु सुजावल ज़िले में मुकमल हड़ताल कई वई आहे। समूरनि खातनि ज़िले जे तहलकनि जे ऑफिस सरकारी स्कूलनि में तालाबंदी कई वई आहे। हुकूमत पारां नए पेंशन जे सुधारनि जे कार्य कानून खे क़बूल न कंदासीं। गस्ता सदर गुलाम कादिर बाग़ी जो चवणो हो त ॿियनि सूबनि में डीआर अलाउंस ॾिनो पियो वञे, सिर्फ़ सूबे सिंध में सरकारी मुलाज़िमनि खे छो न ॾिनो पियो वञे। मर्कज़ जे सॾ ते इदारनि जी लॉकडाउन करे 16 अक्टूबर ते बिलावल हाउस अॻियां कराची में धरणो वेंदो। ऑफिसनि में कम बंदि हुजण जे करे स्कूलनि जे तदरीसी अमल बि मुअतल रहियो ऐं आम शहरियुनि खे बि सख़्त परेशानी जो मुंहुं ॾियणो पियो। सरकारी ऑफिसनि खे ताला लॻी विया, जंहिं सबबि स्कूलनि, अस्पतालनि ऐं ॿियनि सरकारी ऑफिसुनि में मुकमल हड़ताल हुई। सिविल अस्पताल जी ओपीडी ऐं ॿियनि वार्डुनि जो बि पूर्ण बाइक कयो वियो हो। जी तफ़सील ॾियण जे लाइ शब्बीर, महिरबानी।